अक्सर माण्हू उन वक़्तु तौबा ताइब थींदा आहिनि जॾहिं उन्हनि मां गुनाह करण जी सघ ख़तम थी वेंदी आहे। शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे त जवानी में अल्लाह ताला जे तरफ़ रुजू करणु नबियनि ऐं वलियुनि जो शेवो आहे। कुराड़प में त ज़ालिम बग़ैर बि शरीफ़ थी वेंदा आहिनि। पोइ तौबा कहिड़े कम जी जॾहिं माण्हू वटि ख़ज़ानो हूंदो ई न त लुटाईंदो छा। नादर उहे माण्हू पंहिंजो पाण सां गॾु अल्लाह पाक सां बि ठगी कंदा आहिनि, पर अल्लाह पाक खे हुननि जे कमनि जी सभु ख़बर हूंदी आहे। मुंहिंजा जुमला यकीनन तव्हां खां हज़म न थींदा हूंदा, पर जॾहिं वारनि में सफ़ेदी ऐं ज़ईफ़ीअ करे जिस्म लर्ज़ण लॻंदो न त तव्हांखे हिन दोस्त जा जुमला ज़रूरु यादि ईंदा, ॾाढो यादि ईंदा।